खैरपुर का आवा ताईं ख़बर पहुंचाईंदासीं त इरीगेशन खाते खैरपुर जे मुलाज़िमनि इरीगेशन ऑफिस खैरपुर खां प्रेस क्लब खैरपुर ताईं ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे जी अॻवानी एम्प्लॉइज़ यूनियन सिंध जो सदर मियां अब्दुल रहीम ऐं ज़रिए खैरपुर जो सदर खादिम हुसैन शेख करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे खे ख़िताब कंदे मियां अब्दुल रहीम भारो सूबाई सदर आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध। दोस्तों अॼु खैरपुर असांजो अचणु थियो। हिते समय आपाशी मुलाज़िमनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। जन ॿुधायो त असांजो एग्जीक्यूटिव इंजीनियर तारिक महमूद महर करप्शन जी इंतहा करे छॾी आहे। गुज़िरियल 5 महीननि खां हिते डिवीज़न ते ईस्ट डिवीज़न ते मुक़ररु थियो आहे। अचण साहब मौसूफ़ ग़रीब मुलाज़िमनि में हथ विधा आहिनि त पेंशन पेपर ते बि पैसा ॾियो, ग्रेजुएटी जा पेपर ते बि पैसा ॾियो, लोन बि कंहिंखे मज़लूम खे वठिणो आहे, कंहिंखे न्याणी जो ॾाज वठिणो आहे, घर ठाहिणो आहे, बीमारी जे करे लोन वठनि था, उन ते साहब मौसूफ़ चए थो रिश्वत ॾियो न त कागज़ पने ते सही न कंदुसि। रिटायर मुलाज़िम जे पेंशन पेपरनि ते बि साहब मौसूफ़ सही नथो करे, चए थो पैसा ॾियो। मुलाज़िमनि खे हेॾा खां होॾे बदिली करे वरी बदिली कैंसिल कराइण लाइ चवनि था, चए थो पैसा ॾियो। वाठा उनजा प्राइवेट वाठा घुमनि था वता, जेके चवनि था साहब मौसूफ़ खे भतो ॾियो। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि कई अथनि त रेगुलेटर ख़राब थी विया आहिनि, रेगुलेटर हलनि कोन था। एमएनआर फंड पाण हज़म करे थो, जेको कढे थो पैसा, ठेकेदार बि पंहिंजा हज़म बि पाण करे थो। चए थो त मां कोर्ट जे स्टेट आहियां थो आयो आहियां, न मूंखे चीफ हलाए सघंदो, न AC हलाए सघंदो, न मूंखे सेक्रेटरी हटाए सघंदो, न CM हटाए सघंदो। मां पैसा भरिया आहिनि कोर्ट में, कोर्ट मूंखे मुक़ररु कयो आहे। हिन बेवस ऑफिसर सारा बेवस आहिनि। जीअं लुटियां त मां लुटे सघां थो। इहे ॻाल्हियूं मां ॿुधी ॾाढो ॾुख थियो। इन्हनि दोस्त जेके शिकायती बीठा, इन्हनि सूदो प्रेस क्लब अची मां ऐलान कयां थो, सेक्रेटरी इरीगेशन खे वार्निंग ॾियां थो, चीफ इंजीनियर सखर बेराज लेफ्ट बैंक खे वार्निंग ॾियां थो, मिनिस्टर इरीगेशन खे वार्निंग ॾियां थो त ही मज़लूम मुलाज़िमनि सां जेको ज़ुल्म करे थो, भत्ता वठे थो, पेंशन पेपरनि ताईं पैसा वठे थो, मुलाज़िमनि खे तंग करे थो, एमएनआर फंड खाए थो, सरकार जा फंड हड़प करे थो, त इन ऑफिसर खे बिना देर इन डिवीज़न खां हटायो। ऐं कोर्ट सगोरी खे लिखो त हिन खे जेकॾहिं इन इंजीनियर खे न हटायूं त असां 21 तारीख़ ते सखर चीफ इंजीनियर जे ऑफिस अॻियां आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन तरफ़ां तारीख़ी धरणो हणंदासीं। उहो धरणो आल सिंध इरीगेशन जो हूंदो, पासो पूरी दुनिया ॾिसंदी त धरणो केतिरो हूंदो। पोइ चीफ इंजीनियर बि परेशान थी वेंदो, सेक्रेटरी परेशान थी वेंदो। उनखां बहितर आहे चीफ इंजीनियर साहिब लाइ बि इहो फ़ैसिलो करे, जिन मुलाज़िमनि जे हक़ में फ़ैसिलो करे, हिकिड़े करप्ट ऑफिसर खे हटाए, सारे मुलाज़िमनि खे सकून ॾिए, इरीगेशन इदारे खे बि बचाए, क़ौमी ख़ज़ाने खे बि लुट ॾियण खां बचाए। ॿिए तरफ़ राब्तो करण ते इरीगेशन खाते खैरपुर जे इंजीनियर तारिक हुसैन महर ॿुधायो त मूं ख़िलाफ़ मुलाज़िम अजाया इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि ऐं मूं अचण शर्त इरीगेशन खाते जी करप्शन जो नोटिस वठंदे समूरनि मुलाज़िमनि खे रिश्वत ॾियण ऐं वठण खां मना कयो। जे ते कावड़जी मुलाज़िम मूं ख़िलाफ़ एहतजाज करे मूंखे ब्लैकमेल करे पंहिंजा नाजाइज़ मुतालबा मंझाइण था चाहिनि। जेको कमु आउं कॾहिं न कंदुसि, पोइ भले मुंहिंजी बदिली कई वञे या ड्यूटी ख़तमु कई वञे।